कंदे गुनाह कंदे अल्लाह सां मुकाबलो कंदे अल्लाह जे हुक्मन खे तोड़ी दे अल्लाह जे अहकामात खे पुठी ॾींदे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदल दीन खे न मञंदे अल्लाह जे अहकामात खे न मञंदे अल्लाह तो फरमाए तो जो दिलूं पत्थर खां बि वधीक सख्त थी वेंदियूं। के चयो बाबा के चयो ॻाल्हायो अल्लाह चयो क़ुरान में चयो तव्हांजी दिलियूं छा थी वेंदियूं बाबा ॻाल्हायो न बाबा। मौलाना अली शेर हैदरी साहब सुञाणो था मौलाना अली शेर हैदरी साहब बाबा सुञाणो मौलाना अली शेर हैदरी साहब शहीद रहमतुल्लाह अलैह खैरपुर वारा काफ़ी सावी साथी सुञाणंदा हुआ वॾो आलिम हुयो बुज़ुर्ग हुयो मौलाना अली शेर हैदरी साहब 10 मुहर्रम अल हराम ते जलसो हुयो हालाणी में उते अल्लामा अली शेर हैदरी साहब जी आख़िरी तकरीर हुई उन खां पोइ उन साल तकरीर में शहीद थी वियो। उनमें बयान में चई बाबा अधु तकरीर तव्हां कंदो अधु मां कंदो छा चई अधु तकरीर तव्हां कंदो अधु मां कंदो पोइ मां तकरीर कंदो न तकरीर नथो ॻाल्हियो थो वञा। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो कुझु ॻाल्हायो त सही न असांजूं दिलियूं गुनाहनि जे करे छा जे करे बाबा गुनाहनि जे करे असांजूं दिलियूं कारियूं थी वियूं। अल्लाह जो क़ुरान तो चवे सुम्म कसत कुलूबुहुम फहिय कल हिजारत औ अशद्दु कसवा। अल्लाह तो फरमाए पत्थर बि एॾो सख़्त न हूंदो आहे बाना जॾहिं तो अल्लाह जी नाफरमानी कंदे। बाबा आज़ान कंहिंजे लाइ ईंदी आहे ॻोठ में भाणिया या हिंदू रहनि था उन्हनि जे लाइ असांजे लाइ ॻाल्हायो बचा कंहिंजे लाइ ईंदी आहे आज़ान बाबा ॻाल्हायो यार ॻाल्हायो छो नथा कंहिंजे लाइ आज़ान ईंदी आहे चओ बाबा मुस्लमाननि जे लाइ में चवण में छा आहे कंहिंजे लाइ ईंदी आहे मुस्लमान मर्द जे लाइ मुस्लमान औरत जे लाइ सदके जो आहे जो आकमुल हाकिमीन जो सदा जो दुनिया जे बादशाहन जो बादशाह अल्लाहु अकबर अल्लाह जी ज़ात मशरिक़ जी ताकत खां बि वॾी आहे अल्लाह जी ज़ात मग़रिब जी ताकत खां बि वॾी आहे। अल्लाहु अकबर अल्लाह जी ज़ात जेको आहे सो जुनूब जी ताकत खां बि वॾी आहे अल्लाह जी ज़ात जेको आहे शुमाल जी ताकत खां बि वॾी आहे। दुनिया जी का बि ताकत अल्लाह जे आॾो मुक़ाबिलो नथी करे सघे। बाबा आसमान के पैदा किया मां आयत पढ़ी तव्हां ॼाणो वलिल्लाहि मा फिस समावाति वल अर्ज़ि। अल्लाह तो फरमाए आसमान भी अल्लाह जा आसमान जो पैदा करण वारो भी अल्लाह ज़मीनन के पैदा करण वारो भी अल्लाह इन आसमान ऐं ज़मीन जे विच में जेके भी शयूं आहिनि सभिनी के पैदा करण वारो तो अल्लाह केरा बाबा अल्लाह सदके जो 5 वक्त बाबा तव्हांजे ॻोठ जो वॾेरो हुजे मां त सभिनी खे सुञाणा जेके गुज़ारे विया वीचारा बाबा हाजन साहब हूंदो न मरूम हाजन सभई सुञाणा हूंदा नंढा ॿार न भला वॾा त सुञाणा हूंदा हाजन साहब खे हाजन मरूम खे हाजी साहब मोहम्मद बचियल हूंदो हुयो बाबा हाणे ॻोठ जे वॾेरे जो जेकॾहिं सॾु थींदो आहे तव्हां वेंदो न वेंदो हा हाजन साहब माण्हू मोकिले तव्हां हाणे बाबा फलाणा अचु बंगले ते कमु आहे मुझे गाला घणो कर रात जो सुमंदो कोन रात जा 2 हूंदा न तॾहिं जो गालो भले गोड़ बदल हुजे तॾहिं बि हमरा जे ॻोठ जी साईं बाबा सरदार ॻोठ जो क़ौम जो चङो मुड़सा सॾु कयो अथई ही अहकमुल हाकिमीन जो सदा ही अल्लाह जी दरबार आहे ही अल्लाह जी औताक आहे सॾु करण वारो केरु आहे जो अहकमुल हाकिमीन आहे हिकिड़ो दफ़ो सॾु नथो थिए बाना ॾींहं में अल्लाह जे तरफ़ां तोखे 5 दफ़ा सॾु थींदो आहे। घणा दफ़ा बाबा नमाज मुसलमान ने घणा वक्त फर्ज़ आहे 5 वक्त फर्ज़ आहे मुंहिंजा भाई अल्लाह 5 वक्त नमाज फर्ज़ आहे। असां ईअं सम्झो आहे त बाबा बसि मस्जिद आहे ॾाढ़ी वारनि जे लाइ कंहिंजे लाइ जेको हाफ़िज़ आहे मौलवी आहे ॾाढ़ी वारो आहे मस्जिद उहो ॼाणे बाक़ी न वॾेरे जी आहे न हारी जी आहे न कमदार जी आहे न मज़दूर जी आहे उन असांजे मस्जिद सां कुझु कोन्हे हा बद थींदो त कोन ईंदा मिड़े खाई ईंदा मुंहिंजा मोहतरम दोस्तो ईअं न बाबा हारी बि मरंदो या न मरंदो मौत खां केरु बचंदो मौलाना सवेर मौत ते ॻाल्हायो
मौत के चंबे का बुधायो खुदा की ज़ात का सवाब ॿियो केरु आहे जेको मौत खां बची सघे। मां ने समझाइण जे लाइ आसान लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहियां। मां चवंदो आहियां त नबियनि जो सरदार बाबा केरु हुयो ॻाल्हाए थो। नबियनि जो सरदार केरु हुयो? बुलंद आवाज़ सां नबियनि जो सरदार केरु हुयो? नालो नथो अचे नबी साईं जो बाबा असां कंहिंते कलम पढ़ूं था ॻाल्हायो। इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन अल्लाह जो महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाबा तव्हां असांजा नबी केरनि केरनि? अॼु जेकॾहिं तव्हां हिन पंहिंजे नंढे मुआशिरे खे नंढे तबके के चाहे छोकरी हुजे न्याणी हुजे चाहे पुट हुजे जेकॾहिं तव्हां पंहिंजे नंढे औलाद खे इहा ॻाल्हि न सम्झाई घर में पंहिंजी न्याणी अम्मा खे इहा ॻाल्हि न सम्झाई पंहिंजी घरवारी खे इहा ॻाल्हि न सम्झाई मां चवां थो तव्हांजा हज पंहिंजी जाइ ते तव्हांजा उमरा पंहिंजी जाइ ते तव्हांजा रोज़ा ऐं निमाज़ूं पंहिंजी जाइ ते मां चवंदो आहियां वाज़े मौलाना वेठो आहे पुछी ॾिसो मां अॻे बयान में बि इहे चयो क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी औरत खे आंदो कंहिंखे आंदो ईंदो बाबा ईअं सम्झो औरत मुंहिंजी माउ हुजे भेण हुजे धीउ हुजे मासी हुजे हाणे उनखे ऑर्डर थींदो त बाबा ही औरत जहन्नमी आहे निमाज़ न पढ़ंदी तंहिंजे करे अल्लाह जे तरफ़ां हुकुम थींदो उनखे जहन्नम में मोकिलियोसि। जॾहिं उनखे ख़ुदि जो तवजो कयो बाबा हींअर जेकॾहिं हिन दौर में असांजे घर में नंढड़ो को ॿार बीमार थी पए सफ़ा मरण जहिड़ो घरवारी बीमार थी पवे न्याणी पुट बीमार थिए छा कंदासीं? यार ॻाल्हायो न त मां त कहिड़ो बस कंदुसि आख़िर दवा नालो कयां बाबा छा कंदासीं? ग़रीब गुरबो